पाकिस्तान में बांग्लादेश विच में मुफ्त वीज़ा सर्विस समेत 6 मुआहिदनि तोड़े मुफ़ाहिमत जे यादाश्तनि ते सयूं बांग्लादेशी शागिर्दनि लाइ स्कॉलरशिप्स जो ऐलान ॿितरफ़नि लाॻापनि इक़्तिसादी वापारी सहकार खे हथी ॾियण ते इतफ़ाक़ नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार जूं बांग्लादेशी हुकूमत जे सरबराह मोहम्मद यूनिस BNP चेयरपर्सन ख़ालिदा ज़िया ऐं ॿियनि बांग्लादेशी अमलदारनि सां मुलाक़ातूं नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार जो चवणु आहे त पाकिस्तानी अवाम जा बांग्लादेशी अवाम लाइ भाइराणा जज़्बा आहिनि। ॿिन्ही मुल्कनि विच में लाॻापा गॾियल रवायतुनि इस्लामी विरसे ऐं समाजी क़दरनि ते ॿधल आहिनि। पाक चीन दोस्ती वधीक मज़बूत करण लाइ क़दम ऐं तरक़ी लाइ सफ़ारती क़दम जारी रखण जो फ़ैसिलो चीनी परॾेही वज़ारत चीनी सफ़ीर वांगज़ी ऐं आर्मी चीफ आसिम मुनीर विच में मुलाक़ात जो पधरनामो जारी करे छॾियो। आर्मी चीफ फील्ड मार्शल आसिम मुनीर जो चवणु आहे त चीन पाकिस्तान जो फौलादी भाउ आहे। ॿई मुल्क हिक ॿिए जे ॾुख सुख में शरीक आहिनि। पाक चीन स्ट्रेटेजिक भाईवारी जबल वांगुरु मज़बूत आहे। चीन सां दोस्ती वारा लाॻापा क़ाइमु रखणु पाकिस्तानी क़ौम जो इतफ़ाक़ राय सां मौक़िफ़ आहे। पाकिस्तानी फ़ौज दहशतगर्दी जे ख़ात्मे सिक्योरिटी सहकार खे हथी ॾियण लाइ तयारु आहे। चीनी परॾेही वज़ीर वांगज़ी जो चवणु आहे त पाकिस्तानी फ़ौज क़ौमी इस्तेहकाम जो थंभ ऐं पाक चीन दोस्ती तोड़े सहकार खे मज़बूत करण जे मुहाफ़िज़ आहे। पाकिस्तानी फ़ौज हमेशह ॿिन्ही मुल्कनि जी क़यादत विच में तय थियल इतफ़ाक़ राय ते अमल जी भरपूर हिमायत कई आहे। वक़्त जे ॾुखे इम्तिहाननि बावजूदि पाक चीन लाॻापा वधीक मज़बूत थिया आहिनि। वफ़ाक़ ऐं सूबनि विच में वसीलनि जी विरछ लाइ क़ौमी मालियाती कमीशन जो इजलास 29 अगस्त ते तलब। क़ौमी मालियाती कमीशन जे इजलास जी सदारत नाणे वारो वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब कंदो। वफ़ाक़ी सरकार मालियाती अंग अखर सूबनि साम्हूं रखंदी। कर्ज़ ते व्याज जी अदायगी दहशतगर्दी जे ख़ात्मे बाबति ख़र्चनि खां आगाही ॾिनी वेंदी। BISP ऐं दिफ़ा ते ईंदड़ ख़र्चनि बाबति सूबनि खे इतमाद में वरितो वेंदो। सूबाई वज़ीर सईद गनी जो भाउ ऐं चनेसर टाउन चेयरमैन फरहान गनी हिक ॾींहं जी राहदारी रिमांड ते पुलिस हवाले। अदालत तरफ़ां फरहान गनी खे लाॻापियल अदालत में पेश करण जी हिदायत। सूबाई वज़ीर सईद गनी जो चवणु आहे त कारकुननि खे जज़्बाती थियण जी ज़रूरत नाहे। फरहान गनी जो मामिलो अदालत ज़रिए हल कयो वेंदो। मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में बरसात। 10 ॼणा फ़ौत 60 ज़ख़्मी। डेरा इस्माइल खान में तेज़ हवा सां गॾु बसकारे सबबि मुख़्तलिफ़ हादसनि में 8 ॼणा फ़ौत ऐं 40 ज़ख़्मी। इस्लामाबाद ऐं रावलपिंडी में बरसात खां पोइ नदी नालनि में चाढ़। मर्दान में बरसात दौरान कमरे जी छित किरण सबबि 1 ॼणो फ़ौत। लाहौर, गुजरावाला, जहलम, बहावल नगर, गुजरात ऐं ॿियनि शहरनि में वसकारो। हेठाहीं वारा इलाइक़ा पाणी हेठि। अवाम ऐं सियाहनि खे ग़ैर ज़रूरी सफ़र खां पासो करण जी हिदायत। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ 300 इंसानी जानियूं बचाईंदड़ गिलगित बल्तिस्तान जे हीरोज़ खे इस्लामाबाद तलब करे वरितो। वसीयत खान, अंसार ऐं मोहम्मद खान खे ख़ासि इनाम सां नवाज़ियो वेंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चवणु आहे त हुन समय समूरी क़ौम खे गिलगित बल्तिस्तान जे क़ौमी हीरोज़ ते फ़ख़्रु आहे। सिंधू दरिया जे वहकरनि में मुसलसल वाद। गुड्डू वटि वॾे सखर बैराज वटि विचोली बोर्ड बरक़रार। गुड्डू बैराज वटि पाणी जे वहकरनि में 29,602 क्यूसिक वाद खां पोइ वहकरा 5 लख क्यूसिक खां मथे। सखर बैराज वटि पाणीअ जो मथाऊं वहकरो 4,57,000 क्यूसिक रिकॉर्ड। मुख़्तलिफ़ ज़िलनि में कचे जे वधीक केतिरनि ई ॻोठनि जो ज़मीनी राब्तो काटा। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम अहमद चयो आहे त सिंध सरकार अवामी ख़िदमत ऐं तरक़ियाती कमनि जे मैदान में पंहिंजी रवायत खे अॻिते वधाए रही आहे। PP सिंध जे हर ज़िले में तरक़ियाती कमनि जो ॼार विछायो आहे। NICVD नेटवर्क क़ाइमु करे दिलि जे मरीज़नि जो इलाजु कयो पियो वञे। महांगे तरीन साइबर लाइफ जो मुफ़्त इलाज फराहम कयो वियो आहे। नवां स्कूल, कॉलेज ऐं यूनिवर्सिटियूं क़ाइमु थी रहियूं आहिनि।
पीपल्स बस सर्विस, पिंक बस सर्विस ऐं इलेक्ट्रिक बसियूं अवाम खे जदीद ऐं आराम ॾींदड़ सफ़री सहूलियत ॾेई रहियूं आहिनि। एनपीपी सरबराह गुलाम मुर्तज़ा जतोई कि कराची में नौजवान सियासतदान ज़ुल्फ़कार भुट्टो जूनियर सां मुलाक़ात, सिंध ऐं अवामी मसइलनि ॾे हल लाइ गॾिजी जिदोजहद करण ते इतफ़ाक़। ॿिन्ही अॻवाननि जो चवणु आहे त हुक्मरान अवामी मफ़ादनि बदिरां ज़ाती मफ़ादनि लाइ कमु करे रहिया आहिनि। IBA टेस्ट पास कंदड़ उम्मीदवारनि जो बबरलोए बाईपास ते धरणो, ट्रैफ़िक मुअत्तल, SSP सां ॻाल्हियुनि खां पोइ धरणो सुभाणे ताईं मुलतवी। अॻवान जो चवणु आहे त हुकूमत IBA टेस्ट पास कंदड़ उम्मीदवारनि खे नज़रअंदाज़ कयो आहे। पैदल मार्च बावजूदि हुकूमत ॻाल्हियूं करण लाइ तयारु नाहे। मुतालबा मंज़ूर न थिया त इस्लामाबाद में धरणो हंयो वेंदो। मलीर जे बिन कासिम थाणे जी पुलिस जी कार्रवाई, स्टील मिल्स मां सामान चोरीअ में मुलविस 4 पुलिस एहलकार गिरफ़्तार। पुलिस जो चवणु आहे त गिरफ़्तार एहलकारनि जी अली गुल, वाजिद खान, आतिफ अली ऐं ज़हूर अहमद तौरु सुञाणप थी। गिरफ़्तार पुलिस एहलकारनि वटां 55 किलो खां वधीक ट्रामो हथ कयो वियो आहे। वधीक जांच कई पई वञे। सेखाट पुलिस जो चोरीअ जे इल्ज़ाम में हेठि नौजवान ते वहशाणो तशद्दुद, बेहोशी वारी हालत में इस्पताल मुंतक़िल। असदुल्ला खोसे तशद्दुद जे सदमे में संदसि वॾो भाउ फ़ौत। वारसनि पारां लाश SSP ऑफिस अॻियां रखी एहतिजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो, ट्रैफ़िक मुअत्तल। नवाब अली मोहम्मद में माज़ूर नौजवान की गिरफ़्तारी ख़िलाफ़ औरतुनि जो मुज़ाहिरो, नेशनल हाईवे ते धरणो। औरतुनि जो चवणु आहे त पुलिस माज़ूर नौजवान खे मंशियात जे केस में गिरफ़्तार करे गुम कयो आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में मंशियात जे विकिरे ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरा। मीरपुर ख़ास में ऑल पार्टीज़ एक्शन कमेटी जे सर ते एहतिजाजी रैली। नसीराबाद में मुख़्तलिफ़ धुरनि जो मंशियात ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। बारहा शहर में मंशियात जे विकिरे ख़िलाफ़ एहतिजाजी रैली ऐं धरणो। टंडे ग़ुलाम अलीअ में भी मंशियात जे विकिरे ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो। अॻवान जो चवणु आहे त बारहा शहर में मंशियात जे विकिरे सबबि नौजवान नसुल तबाह थी रहियो आहे। पुलिस शिकायतुनि बावजूदि मंशियात विकिरो कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई न करे रही आहे। कोट लालू में हथियारबंदनि जी वापारी समेत ॿियनि शहरनि खां लखे रुपयनि जी फुरलुट। वाक़े ख़िलाफ़ वापारियुनि ऐं शहरनि जो एहतिजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। ऐं ऑस्ट्रेलिया 3 वनडे मैच में ॾखण अफ्रीका खे 216 रन्सुनि तां शिकस्त ॾेई छॾी। 432 रन्सुनि जे जवाब में ॾखण अफ्रीकी टीम रुगो 155 रन्सुनि ते ढेर। ऑस्ट्रेलिया तरफ़ां टियों सेट कप्तान मिचेल मार्श ऐं कैमरून ग्रीन जूं सेंचुरियूं, एलेक्स कैरी जी 50।